इते आवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं। कराची खां अफ़सोसनाक ख़बर आहे। बल्दिया रईस ॻोठ वेझो 2 ॿारड़ा खॾ में ॿुॾी फोत थी विया आहिनि। आवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं। अफ़सोसनाक ख़बर आहे। जन्नत सिटी सोसाइटी वेझो ॿुॾी फोत थी वियल ॿारनि जी सुञाणप न थी सघी। ॿुॾी फोत थियल ॿारनि जा लाश एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया। ॿुॾी फोत थियल ॿारनि जूं उमिरियूं 12 ऐं 13 साल आहिनि। रेस्क्यू ज़रियनि जो इहो चवणु आहे। आवाज़ सां ख़बर शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे। कराची खां बल्दिया रईस ॻोठ वेझो 2 ॿारड़ा खॾ में ॿुॾी फोत थी विया। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जन्नत सिटी सोसाइटी वेझो ॿुॾी फोत थी वियल ॿारनि जी सुञाणप न थी सघी आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ॿुॾी फोत थियल ॿारनि जा लाश एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, वधीक अपडेट्स आहिनि। जी बिल्कुल, कराची जो रईस ॻोठ है जन्नत सोसाइटी भरिसां खॾे में ॿुॾी करे 2 ॿारड़ा फोत थिया आहिनि। फोत थियल ॿारनि खे जेको आहे आबासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ ॿुधायो वञे पियो त ॿुॾी फोत थियल ॿारनि जी जेकी सुञाणप आहे, हिकिड़ो उन्हनि जी सुञाणप जेको आहे 12 सां 13 साल ॿुधाई पई वञे। उन जा लाश जेको आहे अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रेस्क्यू जूं टीमूं पुलिस जा इदारा बि उते मौजूदु आहिनि, पर ॿुधायो इहो वञे त ॿारड़ा वेझण सबबु जेको आहे उन पाणीअ में ॿुॾी करे फोत थिया आहिनि, जिन जूं डेड बॉडियूं अस्पताल मुंतक़िल कयूं आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ।